मौलाना साहब काफ़ी माण्हू मां ॾिसंदो आहियां त जॾहिं मस्जिद में निमाज़ लाइ ईंदा आहिनि त पोइ नसवार या सिगरेट खीसे मां कढी पोइ पंहिंजी चपल में रखंदा आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त इहे शयूं खीसे में हूंदियूं त निमाज़ कान थींदी। अदा ॾिसो, निमाज़ी जे निमाज़ सही हुजण जे लाइ ज़रूरी आहे त उनजो बदन ऐं उनजा कपिड़ा जेके आहिनि उहे पाक हुजनि। इन जे करे जेकॾहिं कंहिंजे कपिड़नि जे मथां नजासत मुग़ल्लज़ दिरहम जे मिक़दार खां वधीक आहे या नजासत मुख़फ़फ़ जंहिं बि हिसे ते आहे उन जे चोथाई हिसे खां वधीक आहे त पोइ उनजी निमाज़ कान थींदी। इहो ई हुकुम आहे उन्हनि शयुनि जो जेको उन निमाज़ी जे खीसे जे अंदरि आहे। जेकॾहिं नापाक शयूं आहिनि त उन सां उनजी निमाज़ कोन थींदी। अलबत्ता अव्हां जिन शयुनि जो ज़िक्र कयो आहे, नसवार आहे या सिगरेट वग़ैरह आहे, उन जे खीसे में हुजण सां निमाज़ जी सिहत ते को बि असरु न पवंदो। जेकॾहिं कंहिंजे खीसे मां निमाज़ पढ़े थो त उनजी निमाज़ थी वेंदी।